पेशावर तहरीक इंसाफ़ जे अॻवान शेर अफ़ज़ल मुरवत चयो आहे त PTI बानी सां मुलाक़ात थींदी त समूरा इख़्तिलाफ़ ख़त्म थी वेंदा। पेशावर हाई कोर्ट में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे शेर अफ़ज़ल मुरवत चयो त मुंहिंजे बयान ते जेकॾहिं PTI बानी नाराज़ थिए थो त बयानबाज़ी खां पासो करण जो ऐलान कयां थो। हुन चयो त मां कंहिंसां बि इख़्तिलाफ़ नथो रखां, माण्हू मूंखे नथा छॾनि। निगरान हुकूमत जे दौर में मुंहिंजे ख़िलाफ़ 2 दर्जन खां वधीक केस ठाहिया विया। समूरा केस हाई कोर्ट में चैलेंज कया। अदालत मुंहिंजी गिरफ़्तारी रोके छॾी आहे। हुन चयो त अलकादिर ट्रस्ट केस में बानी चेयरमैन खे सज़ा थिए थी त उहो सियासी इंतकाम हूंदो। अहिड़ी तरह ॿिए केसिस में सज़ाऊं मिलंदियूं रहंदियूं त उनजो नतीजो एहतिजाज जी सूरत में निकिरंदो। हुन वधीक चयो त मां कंहिंसां बि इख़्तिलाफ़ नथो रखां, पर माण्हू मूंखे नथा छॾनि। मूंखे पॉलिटिकल कमेटी मां कढियो वियो आहे, ॿियनि शयुनि मां बि कढणो आहे त कढी छॾियो। शोकास सां मूंखे को फ़र्क़ु नथो पवे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।